अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां वसीम सजाद ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ज़ैन वसीम यूट्यूब चैनल। नाज़रीन, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, छो त असां पंहिंजे चैनल ते इल्म वारा वीडियो आणींदा रहंदा आहियूं ऐं सिंधी भाइरनि मां इहा तमामु घणी उमेद आहे त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। नाज़रीन, अॼु असां तव्हांखे वताए फ़क़ीर जे बारे में ॿुधाईंदासीं। दोस्तो, वताए फ़क़ीर जो शुमार अल्लाह वारनि में थिए थो। वताए फ़क़ीर जी सॼी ज़िंदगी नफ़्स सां जंग करण में गुज़री वई ऐं कामयाबु शख़्स उहो हूंदो आहे जेको पंहिंजे नफ़्स सां जंग कंदो आहे। नाज़रीन, तव्हां वताए फ़क़ीर जो नालो ज़रूरु ॿुधो हूंदो ऐं उन जूं कहाणियूं बि ज़रूरु ॿुधियूं हूंदियूं। नाज़रीन, अॼु असां तव्हांखे वताए फ़क़ीर जी असुलु ज़िंदगी बाबति ॿुधाईंदासीं। सिंधी भाइरो, वताए फ़क़ीर जे बारे में रवायतुनि में अचे थो त हीउ पहिरियां हिंदू हो ऐं हिंदू घराणे में पैदा थियो ऐं संदसि पीउ जो नालो मेलूराम हो ऐं वताए फ़क़ीर जो नालो वतणमल ऐं खेसि वतूमल सॾींदा हुआ ऐं संदसि पीउ हिकु खंभाटी हो। उन करे उमरकोट वेझो मेहराणी दरिया ते रंगरेज़ जो कमु कंदो हो। नाज़रीन, सन 973 हिजरीअ में वताए फ़क़ीर जे पीउ मखदूम साहब जी बैत करे दीन इस्लाम क़बूल कयो ऐं वताए फ़क़ीर जो नालो शेख ताहिर उर्फ़ वतायो रखियो वियो। नाज़रीन, वताए फ़क़ीर नंढे हूंदे खां ई मस्तानो ऐं सादो हूंदो हो ऐं माणस खेसि सिर्फ़ु ख़मीस पाराए मदरसे मोकिलींदी हुई। नाज़रीन, वताए शादी बि कई हुई। दोस्तो, चवनि था त वतायो 3 हंधनि ते मोह। नाज़रीन, वतायो फ़क़ीर हिकु दफ़े संदे ॻोठ जे दड़े ते मोह ऐं हिंदू ऐं मुस्लमान जो जहिड़ो थी पियो। हिंदुनि चयो त असांजो आहे, असां साड़ींदासीं ऐं मुस्लमान चयो त असांजो आहे, शेख ताहिर आहे ऐं असां हिनखे जनाज़ो पढ़ी दफ़न कंदासीं। पर वतायो उथी वेही रहियो, चयईं त मराई कोन थो बा विढ़ो न ऐं चयईं त अवा हित बि न मुआसीं। नाज़रीन, ॿिए दफ़े जी ॻाल्हि आहे त ॿिए दफ़े वतायो हिकु रस्ते ते मोह। उतां ॿाहिरि ॿकरियूं चारींदा उतां लंघिया। उन ॾिठो त माण्हू मोह पियो आहे। उन्हनि टंगो टाली करे रस्ते तां पासे करे छॾियो त जीअं हिनखे माल न लताड़े विझे ऐं उते बि उथी वेही रहियो ऐं चयईं अबा हित बि न मुआसीं। नाज़रीन, टियों दफ़ो वरी वाह जे कपर ते मोह ऐं किन औरतुनि उनखे ॾिसी करे उन जी गॾह जी लिड जो दूंहों करे फ़क़ीर खे वास ॾिनो ऐं फ़क़ीर उथी खड़ो थियो ऐं चयईं त काल मुक़ाम मोल हुयुसि, पर तव्हां लिड जो वास ॾेई मूंखे उथारे छॾियो। वाह वड़ी वाह अदियूं। फ़क़ीर 73 साल जी उमिरि पाती ऐं जॾहिं फजर जी नमाज़ जो वज़ू पियो करे त वाह में पेर तिरकी पियसि ऐं उते ई ॿुॾी वियो। नाज़रीन, वताए फ़क़ीर जी क़बर नसरपुर वेझो अलॻि ॻोठ में आहे। नाज़रीन, हिकु ॾींहुं वताए फ़क़ीर जे कहाणियुनि में अचे थो त वतायो फ़क़ीर जमात सां नमाज़ पढ़ी रहियो हुयो। ओचिते भुॻड़ा खाइणु लॻो त माण्हुनि चयसि वरी नमाज़ पढ़। चयईं, छो? माण्हुनि चयो त नमाज़ में तूं भुॻड़ा खाई रहियो हुएं। वतायो चयो, जॾहिं मुला ढगी करणु हलियो वियो हुयो त मूं पोइ भुॻड़ा खाधा आहिनि। उन खां पोइ जॾहिं मौलवी साहिब खां पुछो वियो त तूं वाक़ई नमाज़ में ख़्यालु ढगी जो कयो हुयो ऐं खाइणु वियो हुएं, त इमाम साहिब चयो, वाक़ई मां ढगी खाइणु वियो हुयुसि त वताए भुॻड़ा खाधा आहिनि। नाज़रीन, सिंध खे सूफ़िन जी सरज़मीन सॾिजे थी। इन में अलाह जा कई प्यारा पैदा थिया ऐं अॼु बि मदफ़ून आहिनि जेके हिन प्यारीअ धरतीअ में सुतल आहिनि। नाज़रीन, जेकॾहिं तव्हांखे असांजो वीडियो सुठो लॻे त लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं असांखे सिंधियुनि मां उमेद आहे त असांखे ज़रूरु मोट ॾींदा। असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं असांजे वीडियो खे लाज़मी लाइक ऐं शेयर कंदा।